अस्सलाम वालेकुम दोस्तो, जो साॻियो नाशाद रहम अली। दोस्तो, ही जेको सितारनि जो इल्मु आहे इहो ॿिन्ही घणो क़दीम आहे ऐं क़दीम वक़्त खां काफ़ी सारा माण्हू उन हवाले सां एतिक़ाद रखंदा रहिया आहिनि त ही जेको सितारा आहिनि असांजे आसपास काइनात में पखिड़ियल सितारा, इहे इंसान जी शख़्सियत, कमनि कारनि, कैरियर ऐं ज़िंदगीअ ते तमामु घणो असरु छॾींदड़ रहिया आहिनि ऐं उन हवाले सां काफ़ी सारा वहम या तोहम परस्ती बि परवान चढ़ंदी रही आहे। उन करे काफ़ी सारा माण्हू जेके इल्मु नजूम सां लाॻापियल माण्हू आहिनि, सितारनि जो इल्मु ॼाणंदड़ माण्हू आहिनि, उन में काफ़ी अताई माण्हू आहिनि, उन्हनि जे वर बि चढ़ंदा रहिया आहिनि। ऐं उन हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त छा सितारा इंसानी ज़िंदगीअ ते, इंसानी शख़्सियत ते या इंसानी कमनि कारनि ते या इंसान जी क़िस्मत ते असरअंदाज़ थियनि था, जेकॾहिं उनखे हूबहू ईअं जो ईअं तस्लीम कजे त इहा शइ मज़हब जो जेको बुनियादी रूह आहे उन जे ख़िलाफ़ थी बीहे थी। जॾहिं अलाह पाक फरमायो आहे त मुंहिंजी मर्ज़ीअ खां सवाइ पन बि कोन थो चुरे, कुझु थिए बि कोन थो, ऐं जेको कुझु इंसान पंहिंजे इख़्तियार सां, पंहिंजी मर्ज़ीअ सां हिन दुनिया में आज़ादु आहे त हू कहिड़ो पासो वठे थो, कहिड़ी चूंड करे थो, छा करे थो। जेकॾहिं सितारा ई इंसान जी ज़िंदगीअ ते हाइल थियण वारा आहिनि ऐं इंसानी कमनि कारनि ते, इंसान जा जेके करतूत आहिनि उन्हनि ते जेकॾहिं उन सितारनि जो ई असरु आहे त पोइ इंसान पंहिंजी मर्ज़ी केॾांहुं थी वञे। या ईअं खणी चइजे त इंसान जेकॾहिं आहे ई सितारनि जा जेके असर आहिनि उन्हनि जे ताबे थिए थो त पोइ छा इंसान जेको ग़लति कमु करे थो उन्हनि जो ज़िम्मेवार छा इंसान ई रहंदो? या जेकॾहिं उन हवाले सां मज़हबी जेको ख़्यालु आहे उहो इहो आहे त अलाह साईं जी खुदाईअ में, रब पाक जी हिन काइनात में जेका तख़लीक़ कयल आहे उन में जेकॾहिं सितारनि खे, सितारनि जो बि हिसोपती आहे या सितारनि जा इंसान ते असरु थियनि था त पोइ इहा शइ जेको आहे इहो तोहम परस्तीअ ॾांहुं या शिरक ॾांहुं थोरी वधीक वञे थी। इन करे इस्लाम में इन्हनि इल्मनि ते एतबार करण जे हवाले सां मने आहे। जीअं साइंस जे इल्मु तरक़ी कई आहे या उन लाइ इदारा ठहिया आहिनि, त ही जेके सितारनि जा इल्म आहिनि या ही जेके निजूम जा इल्म आहिनि, पामिस्ट्री आहे या ही जेके ॿिया जादू वग़ैरह, त इन जे हवाले सां साइंस जे अचण खां पोइ इहे शयूं पसि मंज़र में हलियूं वियूं आहिनि। हाणे उन्हनि जो कीअं इस्तेमालु आहे या उन हवाले सां कहिड़ा कहिड़ा इल्म जूं गहरायूं आहिनि, त ज़ाहिर आहे उन ते तहक़ीक़ न थी आहे त उहे इल्म उते ई जमूद जो शिकार थी विया आहिनि। इंसान जी पैदाइश जो महीनो, तारीख़, साल, ही जेके शयूं आहिनि इहे इंसान जी शख़्सियत ते असरअंदाज़ थियनि थियूं या न, उन हवाले सां साइंस बि थोरी डिवाइड आहे। किन साइंसदाननि जो ख़्यालु आहे त ही जेको इंसान जी शख़्सियत आहे इहा माहौल, तजुर्बे ऐं आसपास जे हालतुनि तहत ई इंसान जी शख़्सियत तश्कील वठे थी, ठहे थी। जेकॾहिं सभु कुझु सितारनि जे ई ताबे आहे त पोइ तव्हां ॾिसो त अफ्रीका जा माण्हू मुख़्तलिफ़ मिज़ाज रखंदड़ हूंदा, हिंदुस्तान जा माण्हू वरी थोरो मुख़्तलिफ़ मिज़ाज, या ईअं खणी चइजे त काफ़ी सारा जेके गुण आहिनि कंहिं इलाइक़े जे माण्हुनि में तव्हांखे वधीक नज़र ईंदा। मिसाल महिमान नवाज़ी हिकिड़ो इंसानी गुण आहे, ऐं सिंध में या लाड़ या ॿाराड़ी थर जी उते तव्हां ॾिसो त महिमान नवाज़ी तमामु घणी आहे। ऐं जॾहिं तव्हां यूरोप वेंदव त उते तव्हांखे मुफ़्त में को मानी बि न खाराईंदो। त पोइ छा जेकॾहिं सितारा सिर्फ़ु सिंध जे हिकिड़े इलाइक़े ते या थर ते या इंडिया जे कंहिं हिकिड़े इलाइक़े ते हिकिड़ो असरु कनि था, ॿिए इलाइक़े ते ॿियो, जेकॾहिं सितारनि जो इल्मु आहे त उहो त सॼी काइनात जे लाइ हुजणु खपे, बनीनो इंसान लाइ हिकु जहिड़ो हुजणु खपे। त पोइ इन हवाले सां जेको आहे सो इहो सुवाल, इहो मुक़दमो कमज़ोर थी बीहे थो त इंसान जी शख़्सियत ते सितारा असरअंदाज़ थियनि था। ऐं ॿियो जेको साइंस में तबिको आहे उहे चवनि था, उन्हनि मुख़्तलिफ़ तजुर्बा कया आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि ते, घणनि सारनि माण्हुनि ते, ऐं उन्हनि जो मुशाहिदो बि कयो आहे। ऐं उन हवाले सां 1970 में हिकिड़ी मशहूरु तहक़ीक़ थी हुई जेका हिकु मशहूरु साइंसी रिसाले में छपी बि हुई। त उन में मशहूरु जेकी शख़्सियतूं हुयूं उन्हनि जी दर्जाबंदी कई वई
ऐं उन्हनि मशहूरु शख़्सियतनि जे बारे में इहो हैरत अंगेज़ डेटा साम्हूं आई त जेके मशहूरु माण्हू हुआ उन्हनि जी घणाई बुर्ज दिल्लूअ सां वाबस्ता हुई। ईअं न हो त मशहूरु माण्हू के ॿिए बुर्ज सां लाॻापियल हुए ई कोन, पर अक्सरियत इहो हिकिड़ो साइंसदाननि लाइ थोरो सरप्राइज़िंग पहलू साम्हूं आयो त उहे माण्हू जेके हुआ उन्हनि जी अक्सरियत जेका हुई सा बुर्ज दिल्लूअ सां वास्तो रखंदड़ हुई। इन हवाले सां मुख़्तलिफ़ ख़्याल मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ राया मौजूदु आहिनि। हिकिड़ी साइंस जी तहक़ीक़ में ईअं बि इनकशाफ़ थियो हो जेका कंहिं मशहूरु रिसाले में छपी त जेके शतरंज खेॾण वारा माण्हू हुआ उन में जेके घणा ॾाए हथ सां ख़्याल चलण वारा या खेॾण वारा माण्हू हुआ त उन्हनि जी अक्सरियत वरी हिकिड़े ई बुर्ज सां लाॻापियल हुई। सो ही दुनिया आहे ऐं हिन में काफ़ी सारा इल्म मौजूदु आहिनि। हाणे उहे इल्म जेके आहिनि उहे पंहिंजी जॻह ते अहिड़े इल्म लाइ सुवाल बि छॾीनि था।